तो पियो केतिरनि पीरनि जा मां नाला खया आहिनि, हर हिक खे पंहिंजो पंहिंजो पीर हूंदो, पर अहल सुन्नत वारनि जो कमाल आहे जो सभिनी वलियनि सां प्यार आहे। जंहिं बि वलीअ जो नालो खणे थो त सुन्नीअ जो मुंहिंजा दोस्त मुंहुं गुलाब जे गुल जहिड़ो थी थो वञे। ओ सुन्नीअ मां अॻे बि चयो आहे, अॼु चवां थो, मां चवंदो आहियां जिथे काथे त पीरनि खे न वेढ़ा, पीरनि खे न वेढ़ा। हेमा जो पीर आहे, हो फलाणे पीर आहे, अरे हो फलाणे पीर जो मुरीद आहे, हो फलाणे पीर जो मुरीद आहे। न कसर एक कोड़े तंहिंखे गिड़खियूं, जाॾो कया परखा ताॾो साजन साम्हूं। तुंहिंजो मुंहिंजो महबूब हिकिड़ो आहे, चओ चओ तुंहिंजो मुंहिंजो महबूब ॾाढे जो हिकिड़ो आहे। हेॾे हेॾे साम्हूं त निहार वेठा आहिनि, बतियूं आहिनि न बाबा, का फिकी आहे, का साई आहे, का ॾाढ़ी आहे, का नीरी आहे, का हैड्री आहे, का अछी आहे। पावर त हिकिड़ो आहे न, पावर हिकिड़ो आहे या घणा आहिनि, पर रंग मुख़्तलिफ़ आहिनि। इन्ही जे करे जो मुजादा नूर हिकिड़ो आहे, पर जंहिं नूर जे मथां शीशो ॻाढ़ो आहे उहा बत्ती ॻाढ़ी थी नज़र अचे, जंहिं नूर जे मथां बत्ती अछी आहे उहो अछो पियो नज़र अचे, जंहिंजे मथां बत्ती साई आहे साओ नज़र पियो अचे। नूर सभिनी में आहे, सभई असांजे लाइ नूर हर। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, सिंध हुजे, हिंद हुजे, हिंदुस्तान हुजे, पंजाब हुजे, बलोचिस्तान हुजे, अरबस्तान हुजे, काथे बि अल्लाह जो वली आहे, को कहिड़े रंग में आहे, को कहिड़े रंग में आहे, इहे सम्झा सभिनी वटि फैज़ मुंहिंजे मदीने वारे साईं जो आहे या नाहे। कसर एक जाइ हिकिड़ी आहे, कोड़े तंहिंखे गिड़खियूं, पर उन हिकिड़ी जाइ खे किरोड़े दर दरिया आहिनि, हेॾां 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 जाॾे निहार ताॾे दरियूं आहिनि, ऐं उन महलात में सभिनी जो महबूब अंदरि वेठो आहे। उन महलात में सभिनी जो महबूब वेठो आहे। पोइ जनीअ खे जितां पिरीअ पाण पसाइयो, तनीअ खे तितां लिया पाइण आया। महबूब जो जंहिं दरिया मां दीदार थींदो आहे, आशिक़ उतां निहारींदो आहे। अल्लाह पाक जो कसम, सभु वली असांजे लाइ सोन, सभु वली असांजे लाइ नूर, सभु पीर भला, छो त सभिनी खे फैज़ मुंहिंजे महबूब मदीने वारे जे पावर हाउस मां मिलंदो आहे। पीर न वेढ़ा, न को पीर विरहा। अल्लाह जे वलीअनि सां प्यार कर, कहिड़े बि पीर जो मोहबती प्यार वारो आहे त ॿिए पीर जी गिला न कजां। हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मलफूज़ात में ॾस ॾिनो आहे त जेको ॿिए पीर जी गिला थो करे, ईअं सम्झ त पंहिंजे मुर्शिद जी गिला थो करे। अब जेको मुर्शिद जी गिला कंदो त खे वाट मिलंदी? चओ न न, पोइ बुछड़ो थी ख़राब ख़्वार थी करे तबाही बर्बाद थींदो। मुंहिंजा दोस्त, मुर्शिद खां सवाइ वाट न मिलंदी। छाजे करे? राह तुर ख़ौफ़स्त दुज़दां दर कमी, रहबरे बरतान मानी बरज़मी। रस्तो ॾाढो ख़तरनाक आहे, दुश्मन हिकिड़े पासे नफ़्स आहे, ॿिए पासे शैतान आहे, टे पासे सधू हल, कई तुंहिंजा दुश्मन हल, पर इंशा अल्लाह ताला जे कामिल मुर्शिद गॾु हूंदी तोखे ईअं वठी वेंदो जो तोखे लहर लोॾो कोन ईंदो। पंहिंजे मुर्शिद जी दामन मज़बूत वठजां, पंहिंजे मुर्शिद सां अक़ीदत हिकिड़ी प्यारस वारी हुजई। मुंहिंजा दोस्त, अक़ीदत मुर्शिद सां जेतिरी कंदे ओतिरो फैज़ मिलंदी, पर अदब सभिनी जो कजां। अदब ॾाढे जो अदब। जेकॾहिं कंहिं बि पीर जी गिला कई त तूं बि वहाबी आहे, पोइ तो में वहाबी में को फर्क़ कोन्हे। पोइ सुन्नी न सॾाइजां, पोइ नक्शबंदी न सॾाइजां, पोइ कादरी न सॾाइजां, पोइ चिश्ती न सॾाइजां, पोइ सहरवर्दी न सॾाइजां, तरीक़त वारो न सॾाइजां, अनैसी न सॾाइजां। तूं कंहिं बि तरीक़े सां वाबस्ता कोन्हे को। हर वलीअ जो, हर अल्लाह जे बाने जो तोखे अदब हुजे, इंशा अल्लाह ताला ख़ुदा वारनि जो अदब कंदे बेड़ा ई पार। परे हलियो विस ॻाल्हि पे कयमि, अल्लाह साईं पियो फरमायो, इंजीर तो छो पन ॾिना, यादि आहे विसरी वियो? हथ मथे खणी चओ त मां ॾिसां त सही। माशा अल्लाह, माशा अल्लाह, सभु जाॻो था। मां चयो त निंड अची वई अथव, पर तव्हांजी निंड त खुली वई। अल्लाह साईं छा फरमायसि त छो पन ॾिनई?
छा चईसी मां कोन ॾिना आहिनि अवारिस त कूड़ पियो हणे न अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमात है चोरी ॿियो सीना ज़ोरी हिकिड़ो पन ॾिना थी ॿियो वरी कूड़ थो हणे सग सूधो आदम अञा बीठो आहे पन बीठा थी कोन थी या अल्लाह मां आदम खे कोन ॾिना अल्लाह ताला फरमाए थो भला ॿुधाए कंहिंखे ॾिनई हालांकि रब खे ॿुधाइण जी ज़रूरत कान्हे सभु ख़बर आहे पर अल्लाह पाक थो चवे त राज़ खुले मोमिननि जो ईमान ताज़ो थिए मुंहिंजे मदीने वारे साईं जो शान ज़ाहिर थिए इंजीर थो चए या अल्लाह तोखे सभु ख़बर आहे पर मिड़ई मूंखे चवराए थो जे चवराए थो त भला ॿुध मां आदम खे पन कोन ॾिना अल्लाह ताला फरमाए थो पन त आदम वटि आहिनि उहे अञा बि मौजूद आहिनि अल्लाह ताला खे इंजीर थो कयो या अल्लाह रअयतु फी जबीनिही नूर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुंहिंजा मौला मां आदम जे पेशानीअ में मुहम्मदी नूर ॾिठो हक़ चार यार अदा छा चयो इंजीर त मां आदम खे कोन ॾिना बल्कि आदम जे पेशानी में मुहम्मद मिठे जो नूर ॾिठुमि चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह अड़े वण खे अलाह अखियूं ॾिनियूं उहो ॾिसे थो त मुंहिंजे मुहम्मद जो नूर चमके थो चओ सुभान अल्लाह चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले चलो सुभान अल्लाह चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले मूंखे रब करीम जो कसम आहे 1400 साल गुज़री विया आहिनि भली गुज़री वञनि पर अॼु बि मुंहिंजे मुहम्मद करीम जो नूर औज ते आहे अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में फरमाया वल्लाहु मुतिम्मु नूरिही वलौ करहल काफिरून भली काफ़िरनि खे ॻाल्हि बुरी लॻे बुछड़ी लॻे पर मां रब फ़ैसिलो करे छॾियो आहे त मुहम्मदी नूर क़यामत ताईं सलामत हूंदो इन नूर खे तमाम करणो आहे मुकम्मल करणो आहे अल्हम्दुलिल्लाह हो मुहम्मदी नूर आहे जो तोखे यारीअ ते छिके आयो आहे हिकिड़ो ॿियो मसइलो तव्हांखे ॿुधायां अॼु तारीख़ कहिड़ी आहे चंड जी कहिड़ी आहे 9 कहिड़ी आहे बा 9 चंड जी कहिड़ी अंग्रेज़ी हाणे खणी मुड़ो हिकिड़ी ॻाल्हि खणी कयो बसि हलो वठी अंग्रेजी कहिड़ी बाबा चओ वठी ऐं चंड जी कहिड़ी जलसो छा जो यारी त आहे कान साईं आशिक़ अली शाह खे ख़ुदा ताला वॾी हयाती अता फरमाए सुन्नत जमायत जो घाट उचो करे छॾियईं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो वहाबी ताना हणंदा आहिनि ताना ताना कहिड़ा ताना चइसई 11 तारीख़ तव्हां वटि असली फर्ज़ आहे इन खां सवाइ तव्हां यारी कंदा ई कोन हो जेका ताईन आहे ई कोन उनखे तव्हां मुअय्यन कयो था इहो बिदअत ऐं हराम आहे साईं बाठा थो चवे असां सुननि वटि 8 बि 11 आहे त 11 बि 11 आहे अदा साईं जो फ़लसफ़ो भलो आहे न तव्हां असांजो घाट ऊचो करे छॾियईं त असां सुन्नी तारी बि यारी कंदा आहियूं ॿी बि यारी कंदा आहियूं टी बि यारी कंदा आहियूं जे 30 महीने जा ॾिहाड़ा त 30 तारीख़ सुन्नीअ जी यारी हूंदी आहे असां ते तूं ताना न हणो असांखे तूं हरू भरू बिदअती न ठाह असां वटि तारीख़ बारीख़ कान्हे असां वटि बसि 11 वारो आहे कहिड़ी बि तारीख़ कंदा हूं नियत यारी शरीफ़ जी हूंदी आहे ख़ुदा जो कसम आहे सुन्नी मुस्लमान ख़ासि करे असांजे सिंध में अॼु बि रवाज आहे
ॾहीअ जो ॾिहाड़ो थींदो, 11 जी राति थींदी, पकियूं पोड़ियूं चवंदियूं बाबा अॼु खीर विलोड़नो न आहे, इहो खीर अलाह जे राह में विरहाइणो आहे पीरान पीर जे 11 जी नियत सां। सुबुह जो बि विलोड़नो कोन्हे, दौरो बि ख़ुदा जे राह में विरहाइणो आहे। चओ सुभान अल्लाह। हिकिड़ी नई ॻाल्हि ॿुधायांव, चओ त ॿुधायांव। अल्लाह ताला, चओ सुभान अल्लाह, असांजे मरहूम मग़फ़ूर उस्ताद साईं अलहाज करीम बख्श साहब रहमतुल्लाह अलैह, सभई जो रहमतुल्लाह अलैह, साईं जन फरमाईंदा हुआ, मुंहिंजा उस्ताद हरा दरगाह शरीफ़ ते पढ़ाईंदा हुआ, साईं जन फरमाईंदा हुआ त बा कुझु वक़्तु असां ठेड़ी में बि पढ़ियासीं। ठेड़ी ॿुधल अथव? ठेड़ी छा? ठेड़ी सम्झो था न? असांजा उस्ताद साईं तक़द्दुस अली ख़ान साहब दामत बरकात रहमतुल्लाह ताला अलैह, जेके आला हज़रत जा नवासा ॾोहिटा, उहे फरमान पिया त मां चढ़ियुसि लारीअ में, ॿियो मुल्ला बची वेठो, साईं ॻाल्हाईंदो उर्दू, मूंखे चई ठेड़ी जाओगे, ॾिठई न ॾाढ़ी ॿाड़ी जी छा त ठेड़ी वेंदो, ठेड़ी जाओगे, साईं चयो मैं टेढ़ी नहीं जाऊंगा, मैं सीधा जाऊंगा। उर्दू में टेढ़ी के बाद समझो था न, डिंगो, डिंगो माना टेढ़ो, सिंधी में टेढ़ो भी चवंदा हो न कंहिंखे। टेढ़ी माना जो फिटी, तो टेढ़ी माना उन चयो त आप ठेड़ी जाएंगे, साईं फरमाया मैं टेढ़ी नहीं जाऊंगा, मैं सीधा जाऊंगा। असांजे शाहपुर चाकर ॾे हिकिड़ो ॾाहिरी फ़क़ीर हूंदो हो, हुयो बि ठिप अणपढ़ियो, पर पोइ हिकिड़ो ठेड़ीअ जो मुला अची बरहूण जो ॻोठ हो, उते रहियो। सम्झो था न कहिड़ो ॻोठ में? बदन जन जो बुछड़ो ॾठल बूथ कारा, कूड़ा थई कुरानी बिला बरहूण वारा। अॻिते ॿुधायांव, जेके पढ़िया ठेड़ी से कंदा नसीहत कहिड़ी, जेके पढ़िया ठेड़ी से कंदा नसीहत कहिड़ी, बोरियाऊं पहां जी बेड़ी लुढ़ी थिया लम्हारा, कूड़ा थई कुरानी दिला बरहूण वारा। चओ सुभान अल्लाह। जागो थाला निंड अची वई अथव, वो जो नंढो त भेटाया हुआ। साईं फरमाइनि पिया त शुरू में असां ठेड़ी पढ़ंदा हुआसीं, शुरू में जंहिं वक़्त में मौलवी हबीबुल्लाह मेमण ठेड़ाई जेरो हो, जेको साईं फरमाईंदा मां उन टाइम ते कुझु वक़्तु पढ़ियुसि। उस्ताद साईं कसम खणी ॻाल्हि कंदा हुआ, मूंखे चवंदा हुआ बा अब्दुर्रहीम ख़ुदा जो कसम आहे, मूंखे कूड़ जी ज़रूरत कान्हे, 11 जी राति थींदी हुई, ठेड़ीअ जे ओसे पासे शहर मां, ठेड़ीअ मां, गंभीरनि मां, सारे इलाइक़े मां एतिरो खीर 11 जो ईंदो हो जो सारी राति तालिब ऐं मुला पीअंदा हुआसीं, सुबुह ताईं खुटंदो ई कोन हो। आवाज़ सम्झो था अलाए न? साईं फरमाए थो त खाईंदा बि आहे, पीअंदा बि आहे, उन खां पोइ वरी भौंकंदा बि आहे। हे कुतो ॾिठो अथव? कुतो मालिक उनखे ॿकरी जो खीर पीआरे मेह जो त बि भौंकंदो आहे। हिननि जो बि साॻियो कमु आहे। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, अल्हम्दुलिल्लाह अल्लाह से साईं शाह साहब खे ख़िदरी हयाती अता फरमाए, जो शाह साहब असांजे लाइ मसइलो हल करे छॾियो, भली 8 हुजे, 9 हुजे, 12 हुजे, 13 हुजे, सारो महीनो हुजे, कॾहिं बि हुजे, पर सुन्नी जेका बि ख़ैरात कंदो आहे, मुर्शिद खे ख़त्मो ॾियारींदो आहे, नियत यारी शरीफ़ जी कंदो आहे। ऐं यारीअ जो मफ़हूम ई सिर्फ़ इहो आहे त इहो ईसाले सवाब आहे। छा आहे बाबा? ॾाढे तो छा आहे? ईसाले सवाब आहे। अल्लाह जे राह में, अल्लाह जे नाले ते ख़ुदा जे रज़ा ख़ातिर कंदा आहियूं, ऐं उन ताम जो सवाब पंहिंजे मुर्शिद जे रूह खे बख़्शींदा आहियूं। कंहिंखे बख़्शींदा आहियूं बाबा? पोइ तारीख़ कहिड़ी बि हुजे, बाबा वेही रहो, वेही रहो, विहारोसि वठी बाबा विहारोसि। सलात मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां, मां हिते खां पोइ मूंसां ॻाल्हाए पोइ वञा, दुरूद बुलंद आवाज़ सां, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बाबा थका त न आहियो न? सलात ॾाढे पढ़ो, मां ॻाल्हि पूरी कयां।
अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। उस्ताद सही इहा भी ॻाल्हि फरमाईंदा हा त हिकिड़ो दफ़ो न बल्कि कई दफ़ा मौलवी हबीबुल्लाह ठेड़ी वारे जे हयातीअ में कई दफ़ा जनाज़ो आयो, जनाज़ो पढ़बो हो, मौलवी हबीबुल्लाह पाण पढ़ाईंदो हो ऐं पाण पढ़ण खां बाद जनाज़े खां पोइ वरी दुआ बि घुरंदो हो। चओ सुभान अल्लाह। उस्ताद साईं फरमाईंदा असां अखियुनि सां ॾिठो, चहल कदमी बि कराईंदो हो। चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो जुमे जी राति थींदी हुई, छाजी राति? जुमे जी राति थींदी हुई ठेड़ीअ जी जामिया मस्जिद में। उस्ताद साईं फरमाईंदा जॾहिं मौलवी हबीबुल्लाह जहिड़ो हो इशा जी नमाज़ खां पोइ सोमहणीअ जी नमाज़ पढ़ी वेहंदा हा मदरसे जा मौलवी मुल्ला तालिब जमात वारा पथरियूं विछाए वेहंदा हा ऐं सारी राति पढ़ंदा हा सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। ॾाढे चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। अज भी ॿाराड़नि में जॾहिं सलात पढ़ाइबी आहे त इहा सवली सलात आहे, सभु कुझु हूंदो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। चओ चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। थोरा लफ़्ज़ जामियो मानियो जंहिंमें महबूब जो दुरूद बि अची थो वञे, सलातो सलाम बि अची थो वञे, हबीब जो इस्तिग़ासो बि थी थो वञे, हबीब जे वसीले सां इंशाअल्लाह ताला दुआ बि क़बूल थी वञे। तव्हांजी मर्ज़ी 11 कयो, 12 कयो, 13 कयो, 15 कयो, 10 कयो, 9 कयो, खीर कयो, गोश्त कयो, बकर कयो, दाल कयो, साग कयो, पर नियत रब जे रज़ा जी कयो, अल्लाह कारण कयो, उन जो सवाब जेको रब ॾेव सो मुर्शिद जी रूह खे बख़्शो। ऐं बगदाद में पहुचे थो, चओ अल्हम्दुलिल्लाह, ॾाढे चओ अल्हम्दुलिल्लाह। गौसल आज़म जे दरबार में पहुचे थो नज़रानो, चओ सुभान अल्लाह। मां अॻे ॿुधाईंदो आहियां, अॼु बि ॿुधायां, सिजावल में हिन जो वॾो मौलवी आहे वहाबिन जो, उन ते नाज़ कंदा आहिनि मौलाना गफूर सिजावली। ऐं अल्हम्दुलिल्लाह मातलीअ में फ़क़ीर सां मुनाज़रे ते आयो, 2 मिंटनि खां पोइ जुती खणी भॼी हलियो हुयो, ॻाल्हाए न सघियो। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, अहले सुन्नत वल जमात जा सभई उलमा व शेर आहिनि। अवां कंहिं बि सुन्नी आलिम खे मैदान में लाहियो, वहा बि मैदान में न ईंदा। दोस्तों अज़ीज़ो मुसलमान भाइरो, मां तकीर पे कई सिजावल में, मूंखे दिभागे गफूर सिजावलीअ चिठी लिखी, मूंखे चई मुफ्ती साहब तव्हां था चओ त यारी कंदा आहियूं, औलिया अल्लाह खे ख़त्मो ॾियारींदा हो, पीअनि माइनि ॾाॾनि अबनि खे बि ख़त्मो ॾियारींदा हो, उस्तादनि खे बि। मां चयो हा। चए पोइ तव्हांजा वॾा मुर्शिद उस्ताद पीर खाईंदा हूंदा? मां चयो हा। चए पोइ खाईंदा हूंदा त हाज़मो बि थींदो हूंदो? मूं चयो हा। चए भला पोइ कब्र में काकूस कंदा हूंदा, उते भंगी त आहे कोन? पोइ तव्हांजे पीरनि जूं, वॾेरनि जूं, माइटनि जूं, अज़ीज़नि जूं, उस्तादनि जूं कब्रियूं त ढूंढियूं हुजूं। समझो था अलाए न? माना तव्हांजो ख़त्मो था ॾियो, यारी था कयो, ख़ैरात था मोकिलियो त खाइनि था, हज़म थी थिए, हज़म थिए खां पोइ वरी हाज़मो थींदो हूंदो, झंगल जो ख़्यालु कंदा हूंदा त क़ब्र त किन थी वई। मां चयो तुंहिंजी ॻाल्हि सची आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि जी तोखे ख़बर न आहे, खाईंदा बि आहिनि, हाज़मो बि थींदो आहे, उन खां पोइ क़ज़ा हाजत बि कंदा आहिनि, पर सफ़ाई थी वेंदी आहे ऐं कीअं थींदी आहे? मां चयो तव्हां ख़त्म ॾियो कोन, अव्हांजा माइट बुखिया वेठा आहिनि, असांजा कढंदा वेंदा, तव्हांजा खाईंदा वेंदा। या रसूल अल्लाह, हक चार यार। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो,
अंधे खे इहा बि ख़बर कान्हे का त जेको 11 जो 12 जो ख़तमे जो ख़ैरात जो ताम हूंदो आहे सो दुनिया में खाइजी वेंदो आहे। चओ दुनिया में, ॾाढे चओ दुनिया में मज़ार ॾे सवाब वेंदो आहे। छा वेंदो आहे भाउ? उहो सवाब मां बि काकूस थींदो आहे छा? क़यामत जे ॾिहाड़े जेके खाईंदा जन्नती ताम खाईंदा, जन्नत जो ताम वापराईंदा, ख़ुदा पाक जो कसम आहे, मुंहिंजे मदीने वारे साईं जी सची हदीस पाक आहे। अल्लाह जो हबीब इरशाद फरमाईंदो आहे त उहे मोमिन बाना जन्नती ताम खाईंदा, खाइण खां बाद में उनखे ख़ुशबूदार पघर ईंदो, उन पघर में ताम हज़म थी वेंदो। तोवारे पघर में मुआरे पघर में बदबू, तोवारे पघर में मुआरे पघर में बीमारी, तोवारो पघर मुआरो पघर 2 कलाकनि खां बाद में मौजादा मिट्टी गंद पैदा करे, पर जन्नती पघर में ख़ुशबू या अहिड़ी ख़ुशबू या जो जेतिरो ताम खा सॼो ॾींहुं खा सॼी राति खा मौजादा तुंहिंजे पेट मां बि हवा कान निकिरंदी, रुगो पघर ख़ुशबूदार थींदो, हाज़मो थी वेंदो। असांजो अक़ीदो आहे जेका 11 कंदा आहियूं 12 कंदा आहियूं ख़त्मो ॾियारींदा आहियूं उहो मुर्शिदनि जे रूह में सवाब वेंदो आहे, क़ब्र में सवाब वेंदो आहे। उहो सवाब वेंदो त गंदगी कान थींदी। हुनजो ग़लति ॻाल्हि कई त मां वरी हुनखे इल्ज़ामी जवाब ॾिनो त असांजा खाईंदा बि आहिनि, पोइ वरी काकूस बि कंदा आहिनि, सफ़ाई थींदी आहे जो वहा बि वरी चट करे वेंदा आहिनि। अवां माटनि खे ख़त्मो ॾियारींदा हो कोन? ज़ोर सां चो ॾियारींदा हो या न? ॾियारजो, माटनि जो तव्हां ते हक़ आहे, ऐं वधीक तव्हां ते हक़ हुयो जो तव्हांखे मसलक अहले सुन्नत जो सेखारे विया। उहो मसलक तव्हांखे सेखारियऊं, ख़ुदा जो कसम आहे जेको रोज़ ज़मीन ते इहो सचो मसलक हिकिड़ो ई आहे। इन मसलक ते तूं आहीं, इन मसलक जी रोशनी में पंहिंजे माइटनि खे ख़त्म ॾे, दुरूद पढ़, महबूब ते सलातो सलाम पढ़, इबादत गुज़ार थी, आबद बानो थी, नेक ऐं सालिह बणिजी पइजा, महबूब मोहम्मद अरबी जो ग़ुलाम बणिजा। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, जॾहिं न इंजीर चयो त मुंहिंजा मौला आदम खे मां पन इन जे करे ॾिना जो आदम जे पेशानी में मिठड़े मोहम्मद जो नूर ॾिठो हुयुमि। जॾहिं मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, ओ दोस्त अज़ीज़, इंजीर इहे अखर चया, हबीबन खे सुञातई, रब खे अदा वणी वई, रब थो चए वती ओ अंजीर तुंहिंजो एॾो वॾो शान मां करे थो छॾियां जो क़ुरान में तुंहिंजो कसम थो खणी छॾियां, जेसीं ताईं जहान हूंदो त क़ुरान हूंदो, क़ुरान हूंदो त तुंहिंजो कसम बि हूंदो। आलिम पढ़ंदो, कारी पढ़ंदो, वहाबी पढ़ंदो, शियो पढ़ंदो, पंहिंजो पढ़ंदो, केरु बि पढ़ंदो, पर ज़रूरु चवंदो वक़्तीन मूंखे कसम आहे अंजीर जो, उन्ही अंजीर जो जंहिं अंजीर मुहम्मद मीर खे सुञातो। हबीब खे केरु बि सुञाणे असांजे अखियुनि जो नूर आहे। ला उक़सिम बिहाज़ल बलद, उन ॻोठ जो कसम बि मुस्तफ़ा जे करे जो सुभान अल्लाह। मको बि प्यारो त बि मुस्तफ़ा जे करे जो सुभान अल्लाह। पर जे महबूब खे न सुञाणे भली चाचो छो न हुजे, अबू लहब छो न हुजे, पर टको बि न लहे। हा न साईं, जे महबूब खे सुञाणे त बिलाल बि असांजे अखियुनि जो नूर आहे। वीचारे महेश्वर चयो आहे न, अबू जहल अंधो थियो पर काठ दो कलमा भरे, कहिड़ो काठ हुआ? महबूब जी ज़ात ख़ुतबो पढ़नि था, खजी जे थुड़ खे टेक ॾेई बीहनि था, मस्जिद नबवी नई ठही आहे। हिकिड़ो सहाबी 2 जुमनि खां पोइ हर्षो करे, या रसूल अल्लाह मोकल जो कहिड़ी तव्हांजे लाइ कुर्सी ठाराए अचां? पाण भली ठाराए। दोस्तो अज़ीज़ो, मके जे ॻोठ में ॿाराड़ीअ ते झंगल में हिकिड़ा वण पैदा थिया। हिकिड़ो वण सिधो पियो वञे, ॿियो वण टेड़ो पियो वञे। उन टेड़े वण उन सिधे खे चयो, यार मां वांगुरु टेड़ो थी, मां वांगुरु टेड़ो थी।
जे छो जे सिधो थींदे को काम लाइ कपे वेंदी, को दर लाइ कपे वेंदी, को तख़्ते लाइ कपे वेंदी, तंहिंजे करे सिधो न थी। जे टेॾो थींदे त तोखे सिंघंदा ई कोन, कुहाड़ो लॻंदी कोन। उन सिधे वण चयो तुंहिंजी मर्ज़ी, तोखे ॾिंगो ठहियो आहे त भली ॾिंगो थी, पर मुंहिंजे मुक़दर में सिधाई लिखियल आहे, मां त सिधो ईंदुसि। हलंदे 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 हू बि जवान थियो टेड़ो कुते जे जंग जहिड़ो, हो सिधो गज़ जहिड़ो बुझादा थुल्हो थी वियो वण। हबीबन करीमन जी ज़ात जी मस्जिद ठही आहे, मदीने तैयबा जो झंगल आहे। मुंहिंजा दोस्तो हे ॿई वण मदीने पाक में हा। मां मके जो नालो खयो न मदीने जो शहर आहे। ओ मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, काठ वारो कुहाड़ा खणी वण ॻोल्हींदो वते त का सिधी काठी ॻोल्हियां, वॾे मुहम्मद जो मिंबर उठाया। जागो था, सुम्ही त कोन पिया हो न। नतीजो छा निकितो, अची कुहाड़ो हयईंसि। जंहिंमहिल कुहाड़ो लॻो तंहिंमहिल हुन ॾिघे चयोसि, ॾिंगे ॾिठी खाओ कटियो। मां चयो हमायन, चए यार तेरी किस्मत तेरे हवाले, मेरी किस्मत मेरे हवाले। तुंहिंजो भाग तोसां, मुंहिंजो भाग मूंसां। वॾे टुके हुनखे मदीने में उठ जे मथां लदे खणी आयो, छोॾा लाहे हुनखे काराईअ सां तख़्ता ठाहियईं। वॾींदो टुकींदो ठाहींदो वियो, ॾाढा सूर ॾिनईंसि, ॾाढा वढ ॾिनईंसि, ॾाढा कोका हयईंसि, ॾाढो रंदा हयईंसि, ॾाढो ग़रीब खे छिले वढे ठाहे कुर्सी तयार करे जंहिंमहिल मस्जिद नबवी में रखियईं, मुस्तफ़ा वेठो त काठी ठरी पई। सब सूर लही वियसि। चओ सुभान अल्लाह। ॾाढे सजण चओ सुभान अल्लाह। और मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, जंहिंमहिल वण जी मुंहिंजा भाग बणियो, हबीब आईंदा जुमे ते हाणे उन थोड़ खे छॾे, उन काठीअ खे छॾे, महबूब जी ज़ात बाबरकात जॾहिं मिंबर जे मथां वेठा त मुंहिंजा दोस्त उन थोड़ खे हबीब जी जुदाई बर्दाश्त कान थी आहे। महबूब जे जुदाईअ में रोवण लॻो आहे, एतिरो रुनो आहे। हदीस पाक में ईंदो आहे, ईअं रण जो आवाज़ पियो अचे जीअं ॾाचीअ खां गोरो धार थींदो आहे, ऐं ॾाचियूं रड़ियूं कंदियूं आहिनि। उहो खजीअ जो थोरो मुस्तफ़ा जे फिराक में रोए पियो। सारी मस्जिद नबवी में आवाज़ थी वियो। अबू बकर हेॾे निहारे, छाजो आवाज़ आहे? उमर साईं हेॾे निहारे, सभु को हेॾे होॾे निहारे, सम्झ कई खे कान पई पवे, पर अदा ख़बर उन्ही खे पवंदी जंहिंजे फिराक में रुनो पे। अज सरे बाली ने मल बरखेज आहे नादा तबीब, दर्द मंद इश्क रा दारू बजुज़ दीदार ने। कई खे ख़बर कान पई पए त छाजो रोवण जो आवाज़ आहे। जंहिंमहिल रोवण जो आवाज़ तेज़ थियो तंहिंमहिल हबीब मिंबर तां लथा। असहाबनि जो छा थो थिए? पाण अॻिते वधिया, महबूब सिधो उन खजीअ जे थोड़ ॾे विया। खजीअ जे थोड़ जे वेझो वञी जंहिंजे फिराक में रुनो पे तंहिंखे भाकुर पातई। हबीबन जो भाकुर लॻंदो वियो, महबूब जे सीने सां लॻंदो वियो। आहिस्ते आहिस्ते हुन जा सदका झका थींदा विया। हदीस पाक जा लफ़्ज़ हल त माउ ॿार खे थप्पड़ हणंदी आहे, ॿार रड़ियूं कंदो आहे, वरी माउ परचाईंदी आहे त माउ जे झोलीअ में ॿार सुॾकाट भरींदो आहे। ख़ुदा जो कसम आहे, खजीअ जो थोरो मुस्तफ़ा करीम जे झोलीअ में सुॾका पियो भरे। पाण सिद्दीक़ ॾे निहारे चवनि था, अबू बकर लब्बैक या रसूल अल्लाह, मां मुहम्मद करीम खे ख़ुदा जो कसम आहे हिन खे न परचाया हा त क़यामत ताईं जो रोए हा। तंहिंजे करे त मैसर चयो आहे न त अबू जहल अंधो थिया पर काठ जो कलमा भरे, सोथड़ ॾिठो भागल धरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। ये दे कहिड़ी आहे बा? सोहू शरीफ़ जो सुभान अल्लाह। पर रोड ते ॻोठ आहे दे सोहू जो वॾो। तव्हांजी सुभान अल्लाह रोड ताईं कान थी पहुचे त असुल ॻोठ ताईं किथे पहुचंदी? ॾाढे जो सुभान अल्लाह।
अज तार मां बेड़ा करो मुहजा मिठा तुझे करे सुभान अल्लाह ता चओ हम दर्द वारो मरियो मदनी मिठा तुझे करे हाजी गुलाम नबी मैसर में चाड़ो बीमार आ दुआ कयो सजन भलाड़ी जाए ते खुदा उनके सेहत तंदुरुस्ती अता फरमाए मैसर तो चले या मोहम्मद था चौ सुभान अल्लाह या मोहम्मद था कजी सतला मिले गालियों ॾिसी दुश्मनों डरियो मदनी मिठा तुझे करे अदायनी दुश्मननि जी असां सां दुश्मनी छाजे करे आहे मदीने वारे साईं जे करे न हजरत मौलाना मुफ्ती मोहम्मद इब्राहिम साहब दामत बरकात मिलालिया सखर जो शेर आहे जेके ख़ुदा ख़िज़री हयाती अता फरमाए दोस्तो अज़ीज़ो इन सां वहाबी छो था सड़न मुफ्ती साहब कंहिंजे प्लाट ते कब्ज़ो कयो आहे मुफ्ती साहब कंहिंजो घर ॾाठो आहे न मुफ्ती साहब ख़ुदा पाक जो कसम आहे सखर जे शहर जे अंदरि महबूब जे इश्क जूं लोलियूं ॾारे छॾियूं आहिनि जे दुश्मनी आहे त महबूब जी ज़ात जे करे आहे ॿी कहिड़ी ॻाल्हि जे करे कान्हे का मुंहिंजा भाइरो उलमा अहले सुन्नत सां इहो इन जे करे सड़ंदा आहिनि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान छो था ॻाइनि पिया पर यादि रखजां सभ त पचार पिरनि जी सभिनीनि हो त हज़ूर मुल्क मिड़ई मंसूर चंडरा तूं कुही कुहंदे केतिरा हिकिड़ा आया त ॿिया पिया वेंदा त टिया पिया ईंदा सॼो जहान वञे त वञणु ॾे पर ख़ुदा थो चवे वरफ़अना लक ज़िक्रक मुंहिंजा महबूब जहान तुंहिंजो ज़िक्र न कंदो न करे भला मां त आहियां रब हबीब जो ज़िक्र करे थो या नथो करे ॾाढे जो करे थो या न करे थो सुन थो बुलंद आवाज़ सां चवे हबीब जो ज़िक्र थिए थो या न झर झंग में थिए थो या न अल्हम्दुलिल्लाह हाणे त सुन्नत जमायत जा मुस्लमान बेदार थी पिया आहिनि मां सखर में भी तव्हांखे पैगाम ॾिनो हिते भी सुनियो तव्हांखे पैगाम थो ॾियां बेदार थियो होशियार थियो जागो ऐं सुनियो अव्हांजो प्लेटफॉर्म ख़ाली लॻो पियो आहे मैदान में लहो इंशा अल्लाह ताला तव्हां शेर हो गिदड़ भॼी वेंदा जागे उठे हैं अहले सुन्नत गूंज उठाए नारा है चो सुभान अल्लाह जाग उठे हैं अहले सुन्नत गूंज उठाए नारा है दूर हटो ऐ दुश्मन मिल्लत पाकिस्तान हमारा है दूर हटो ऐ दुश्मन मिल्लत पाकिस्तान अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक चार यार या अली अल मुर्तजा या दस्तगीर अहमद जिंदाबाद हिकिड़ो दफ़ो वरी ॿुधो त यादि करे छॾियो सुनियो झर झग पढ़ंदा वतो जागे उठे हैं अहले सुन्नत गूंज उठाए नारा है सभई चओ जाग उठे हैं अहले सुन्नत गूंज उठाए नारा है दूर हटो ऐ दुश्मन मिल्लत पाकिस्तान हमारा है कुरान शरीफ जी आयत जो अखर हिकिड़ो चयो त वञा अॻिते हलो अल्लाह ताला फरमाए मन युतिल्लाह वर रसूल जेको बि ताबेदारी करे अल्लाह जे चओ अल्लाह जे रसूल जी ॾाढे चओ अल्लाह जे
ताबेदारी कंदो त पोइ छा बिलावल छा करम। अबा बिलावल फरमा बरदार हुयो या न? छा बिलावल छा करम वाह सखी तुझी सखा हबशी मगर मौला घुरो मुझा मिठा। हाणे मां सम्झी वियुसि थकिजी पिया आहियो। ॾाढे चओ हबशी मगर मौला घुरो मदनी मिठा तुझे करे। सभई चओ अॼु तार मां बेड़ो करियो मदनी मिठा तुझे करे। गम दर्द व्या वारो मरियो मुरसल मिठा तुझे करे। अल्लाह ताला फरमा तो मैं युत अल्लाह वर रसूल जंहिं बि ताबेदारी कई अल्लाह पाक जी ऐं अल्लाह जे चओ सोहणे रसूल जी। ॾाढे चओ सोहणे कहिड़ो न असांजो प्यारो महबूब आहे। अल्लाह ताला जी ज़ात तां कुर्बान वञा जंहिं रब करीम अहिड़ो नबी ॾिनो जंहिंजे उम्मती हुजण जे लाइ नबी दुआऊं घुरंदा विया। सुलेमान अलैहिस्सलाम सचो सुभान अल्लाह। ॾाढे जो अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी हवा ते तख़्त खे उॾारींदो पियो अचे। हिकिड़ी जाइ तां लंघियो आहे। अल्लाह पाक जे प्यारे नबी सुलेमान अलैहिस्सलाम हवा खे हुकुम कयो आहे ओ हवा जीउ रब जा नबी। अल्लाह ताला जो नबी सुलेमान फरमाए थो तूं मुंहिंजे तख़्त खे ज़मीन ते लाह। सुलेमान अलैहिस्सलाम जे हुकुम सां हवा बीहजी वई। तख़्त लही आयो। सुलेमान अलैहिस्सलाम तख़्त खां ॿाहिरि आयो। ॿाहिरि अचण सां सुलेमान अलैहिस्सलाम खणी पेरनि मां जुती लाथी। जुती लाहे सुलेमान नबी हिकिड़े बयाबान बर मझां जंहिंखे चौधारी मुजादा जबल विच ते सही सिधी ज़मीन आहे उन मैदान मझां अल्लाह जो सुलेमान नबी पेरे पैदल हलण लॻो। पेरे पैदल हलण लॻो। हलंदो वञे खादम लही पिया वज़ीर लही पिया मुरीद लही पिया जिन लही पिया देव लही पियूं सभिनी खणी पेरनि मां जुतियूं लाथियूं। काफ़ी मैदान हो उनखे उबूर करे सुलेमान जरी अॻिते वियो आहे। उन खां पोइ जुती पाए तख़्त ते चढ़ियो आहे। ख़लीफ़नि पुछो वज़ीरनि पुछो आसिफ बिन बरखिया पुछो ओ अल्लाह जा नबी हिन बयाबान मां पहिरियों उघारो छो आयो आहे? हिन बयाबान में त असांखे का शइ नज़र कान आई आहे। छाजे करे तख़्त तां लथे छाजे करे पेरे पैदल हले छाजे करे पेर उघाड़ा कयई। अल्लाह जो नबी सुलेमान अलैहिस्सलाम फरमाए थो अदा तव्हांखे ख़बर कान्हे का अल्लाह जे नबियनि खे ग़ैब जो इल्म हूंदो आहे। अल्लाह जा नबी ॼाणंदा ग़ैब जे इल्म जे ज़रिए ॼातो आहे ही जेको मैदान आहे हिन मैदान में मुंहिंजे मोहम्मद करीम जो मदीनो ठहंदो। छा थींदो? चओ मदीनो। ॾाढे त चओ मदीनो। ज़ोर सां चओ मदीनो। जंहिंखे ख़ुदा मदीनो ॾेखारे सॼी ज़िंदगी न विसरंदुसि। मां तो चवां ॾिसी ईंदो त पोइ चवंदा न क़बर ताईं कंदो वियो अबाणा अबाणा। हेकर ॾिसी अचे। अॻे असां नंढड़ा हूंदा हुआसीं पोइ असांजा वॾड़ा जा दरवेश अचारा जुमे ते मौलूद पढ़ंदा हुआ। जंहिं त मिनारा ॾिठा सादिल कीन टिके। चओ सुभान अल्लाह। जंहिं त मिनारा ॾिठा सादिल कीन टिके सादिल कीन टिके और रसूल सचे जंहिं त
कदम ना ॾिठा सा दिल की न टिके। अल्लाह जो नबी सुलेमान अलैहिस्सलाम चए थो तव्हांखे ख़बर नाहे हीअ जेका जाइ अथव सा मुंहिंजे मुहम्मद करीम जी मस्जिद नबवी ठहंदी। हिन जे भर में हीअ जेका बाबरकत जाइ आहे हिते मुंहिंजे मुहम्मद करीम जो गुंबद ख़ज़रा ठहंदो। ऐं हीउ जेको चौधारी बाक़ी इलाइक़ो आहे हिते मुंहिंजे मुहम्मद करीम जे अहल बैतनि जा घर थींदा। चओ सुभान अल्लाह। ख़ुदा जो कसम आहे सुलेमान नबी जहिड़ा प्यारा नबी, मूसा अलैहिस्सलाम जहिड़ा प्यारा नबी, उलुल अज़म पैगंबर दुआऊं घुरंदा हुआ, या अल्लाह असांखे रसूलुल्लाह जो उम्मती बणाए। ओ अदा मुसलमान, तोखे अल्लाह ताला बिना दुआ घुरण जे महबूब जे उम्मत में पुखड़े विझी छॾियो। थोरो आहे या नाहे? ॾाढे चओ। गिरोड़ी साहब रहमतुल्लाह अलैह चवंदो आहे थोरनि ते थोरा मूं ते मेहर यार जा थर जी वारी थोरड़ी तंहिंखां बि घणेरा ऐं ॻणियो ॻणींदसि केतिरा मेहर यार संदा हाणे हीअ कमीनी केरा जेका पूरी पए तुन्हल सां। अल्लाह जा एहसान जो तव्हां असांखे मुस्तफ़ा जो उम्मती बणाई। चओ अल्हम्दुलिल्लाह। शल रब तव्हां असांखे महबूब जी इताअत नसीब करे। अॻिते अल्लाह ताला फरमाए थो अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वसिद्दीक़ीन वशुहदाए वस्सालिहीन। यादि रखो जेको ताबेदारी कंदो अल्लाह जी, ताबेदारी कंदो अल्लाह जे रसूल जी, ओ क़यामत जे ॾिहाड़े उन्हनि सां गॾु हूंदो जन ते अल्लाह जो इनाम आहे। उहे इनाम वारा केर हल? उहे चार जमातूं हल। मिनन नबिय्यीन मिन बयानिया वसिद्दीक़ीन वशुहदाए वस्सालिहीन। उहे चार जमातूं हन जंहिंते अल्लाह जो इनाम आहे। पहिरीं जमात नबियनि जी आहे, ॿी जमात सिद्दीक़नि जी आहे, टी जमात शहीदनि जी आहे, चौथी जमात वलियनि जी आहे। इहो आहे तर्जुमो। हाणे वरी तफ़सील चइनीअ जो ज़िक्र। चओ सुभान अल्लाह। हाणे ख़बर पवंदी सिज खुटे या ॿिज खुटे। हे त मां ख़ाली तर्जुमो कयो आहे। ॿुधंदव अलाए भॼंदव? ॿुधंदव न। हाणे इहे बसि चार ॻाल्हियूं पूरियूं कयां त पोइ ॿुधायां। चार ॻाल्हियूं माना 4 कलाक। घणा कलाक साईं? पोइ भला हे 4 कलाक मां ॻाल्हायां त हे ॿिया मौलवी त पिटींदा। दुआऊं कंदा। दुआ उहो कंदो जंहिंजे दिलि में दुआ हूंदी। इहे न साईं। बाक़ी जंहिंजे दिलि में मरोटो हूंदो सो दुआ त कोन कंदो न। हिते मरोटे वारो ईंदो ई कोन। चओ न ईंदो। चओ न ईंदो। हे मेन रोड हेॾे मरोटे वारो टपंदो ई कोन। हिते सभु बाग बहार वेठा आहिनि। हिते सभु आशिक़े रसूल वेठा आहिनि। हिते मुंहिंजे मदीने जा परवाना वेठा आहिनि। हिते हिक ॿिए खां और वेठा आहिनि। मां लहां थो ईंदो आहे इंशाअल्लाह तुंहिंजा बेड़ा ई पार थींदा। तोखे ॿुधाईंदा इंशाअल्लाह ताला तुंहिंजी दिलि ठरी पवंदी। हाणे मां पंहिंजे मज़मून खे हिते ख़तमु करे दुआ घुरंदुसि। अल्लाह ताला जे दरबार में तव्हां बि दुआ कयो, मुंहिंजे लाइ बि दुआ कयो, ख़ुसूसी मुंहिंजे बचड़नि जे लाइ दुआ कयो। अल्लाह ताला मुंहिंजे औलाद खे इल्म बा अमल नसीब फरमाए। सुन्नत जमात जे सभिनी मुस्लमाननि खे मुंहिंजी अपील आहे त बराए महिरबानी अव्हां पंहिंजे औलाद जे लाइ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो 100 रस्तो तलाश कयो। उहो 100 रस्तो अथव दीन जी तालीम। उहा तव्हां दीन जी तालीम पंहिंजे बच्चनि खे ॾियारियो। पंहिंजे बच्चनि खे ॾियारण खां बाद में दीन जे तालीम ॾियारण में इंशाअल्लाह ताला ईअं सम्झो तव्हां पंहिंजे बच्चे खे हथ में लाइट ॾेई छॾी। चओ सुभान अल्लाह। उन लाइट जे करे इंशाअल्लाह तव्हांजे बच्चे खे खॾ जी बि ख़बर पवंदी, कंडे जी बि ख़बर पवंदी, खूबे जी बि ख़बर पवंदी, थाबे जी बि ख़बर पवंदी। इंशाअल्लाह पाण त राह सां वेंदो, दिलि खे बि राह ते हलाए छॾींदो। तंहिंजे करे तव्हांखे अपील इहा आहे त पंहिंजे बच्चनि खे तालीम ॾियारियो। हिकु ॻाल्हि। नंबर 2, ख़ुदा जे वास्ते सुन्नियो मस्जिदियूं आबाद कयो। चओ सुभान अल्लाह। मस्जिद आबाद कीअं थींदी? बत्ती लॻाइण सां, तॾहिं विछाइण सां न। मस्जिद आबाद थींदी अल्लाह जे सजदे करण सां।
इन्नमा यामुरु मसाजिद अल्लाह मन आमन बिल्लाह। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह जो क़ुरान थो चवे मस्जिदनि खे उहे आबाद कंदा जो अल्लाह जे मथां ईमान हूंदो। अवां सभई मोमिन आहियो, उलमा किराम तव्हांखे ॿुधाईंदा रहंदा आहिनि। आउं बि तव्हांखे अपील थो कयां त मस्जिदूं आबाद कयो। इंशा अल्लाहुल अज़ीज़ मस्जिदूं आबाद कंदो त ख़ुदा तव्हांजा घर आबाद फरमाईंदो। वाह वाह पंजल अबासी, असां नंढड़ा हूंदा हुआसीं त इहो अहिड़ो हो, अञा बि अहिड़ो आहे। ख़ुदा करे सदाईं सिहतमंद हुजे। चओ सुभान अल्लाह। हिन ॾाढी सुठी हिकिड़ी महबूब जे रज़ाए मुस्तफ़ा, चओ सुभान अल्लाह। ॾाढे त चओ सुभान अल्लाह। हिन में मुंहिंजे मदीने वारे साईं जा मौलूद अथव। 5 रुपया 10 रुपया 15 रुपया का वॾी ॻाल्हि कान्हे का। 10 रुपया का वॾी ॻाल्हि कान्हे का। 5 ख़ाली हितां न वञे, सभु किताब खसजोसि, पैसा ॾिजोसि। मतां चओ त मुफ़्ती साहिब बच कई आहे, सभु था खसोसि। न, पैसा ॾेई पोइ वठिजोसि, सभु वठिजोसि त वरी ॿिया छपाए महबूब जी तारीफ़ ॻाए ॿेड़ा ई पार थी वेंदा। हाणे 2 चिठियूं आहिनि, उन्हनि जो जवाबु ॾेई पोइ दुआ ख़ैर जी उलमा किराम खां मां माफ़ी वठंदुसि जेकॾहिं का गुस्ताखी थी हुजे या कुझु मां टाइम घणो वरितो हुजे त माफ़ फरमाइनि। यकीनन उलमा किराम आफ़ो दरगुज़र खां कमु वठंदा। अल्लाह ताला शल तव्हांजा असांजा ॿेड़ा पार करे। मां पंहिंजे टाइम मां 15 मिंट अञा छॾिया आहिनि। मूंखे हुकुम हो 2 कलाकनि जो, पर मां 15 मिंट वरी बि उलमा किराम जे करे छॾियां थो। उहे तव्हांजे आॾो इंशाअल्लाह बयानु कंदा। हिकिड़े दोस्त लिखियो आहे त क़िबला असांखे ॿुधायो त असांजे ॻोठ मां कांव खपी विया आहिनि, सबबु कहिड़ो आहे? पक तुंहिंजे ॻोठ में वहाबी हूंदा? ठीकु आहे न भाउ? शिकायत थो करे त मूं वारे ॻोठ में कांव खुटी आहे, पक वहाबनि खाधा हूंदा। ॿियो सुवाल आहे, ॾाढी मुछूं कूड़ मुछूं, मुछूं मशर मशी पुछ, सम्झो था न? इन पासे वारा चवंदा आहिनि जो त ॾाढी मुछूं कूड़ जाइज़ आहिनि छा, या अञा ख़बर कान्हे ई? बाक़ी छा बचाए? भिरबू बि कूड़ा आहे, ॾाढी बि तो कूड़ा आहे, मुछूं बाक़ी त भेरूं छा भई उहे बि कूड़ा आहे। मुंहिंजा दोस्तो, ॾाढी न कूड़ियो। महबूब फरमायो आहे कसु शवारिब व अफ़ुल लहा, मुछूं कतरियो, ॾाढी वधायो। ॿिनी रियाव न कजो। हे असांखे ॾाढी ठहे थी कान थी ठहे? हेॾे उलमा किराम खे ठहे थी कान थी ठहे? पोइ तव्हांखे कान ठहंदी, पर तव्हां सां बि वयल आहे। छा त माई नथी छॾेव? छॾे थी न? भला एतिरो त कयो, घटि में घटि हथु त हणो, मूंखे हथु त हणो, ख़बर पएव। लॻेव थो कुझु हथ खे? एतिरो कयो जो राति जो ॿारड़ो कच्छ में सुतो पियो हुजेव, हथु लॻाए त ख़बर पएसि अबे सां सुतल हाल आहे, अमर सां सुतल हाल। महबूब जी सुन्नत रखो। अल्लाह त जो फर्ज़ंद वेठो आहे न, मां साईं जो नालो खयो त मोहम्मद हाशिम उथी बीठो त असांजी वालदा बीमार आहे, दुआ घुरो। मां सभिनि लाइ दुआ थो घुरां, उस्ताद जे घरवारी लाइ बि दुआ घुरो। ख़ुदा सभिनि जा बेड़ा पार करे, बीमार खे रब शफ़ाऊं नसीब फरमाए। हबीबन करीमन जे सदके ख़ुदा जे हबीब जो ख़ुदा अश्क नसीब फरमाए। قال الله تعالى في شان حبيبه إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين. दुरूद पढ़ण जायज़ नाहे, पर दुरूद इब्राहिम भली पढ़ो। इन जो असांखे महिरबानी करे सबूत ॿुधायो। अबा दुरूद इब्राहिमी नमाज़ में पढ़बो आहे, ॿाहिरि पढ़बो आहे सलात व सलाम अलैका या रसूल अल्लाह। छा पढ़बो आहे? नमाज जे लाइ दुरूद इब्राहिमी आहे, ॿाहिरि सलात व सलाम पढ़बो। हुन जो सबूत हदीसनि में मौजूद आहे। जीअं त हिकु माण्हू थो चवे त यारही खाइणु हराम आहे, पर इहो माण्हू उल्टा नाले जो मानी पाण वठी थो करे खाए, ऐं वरी नियत मानी खाइण महिल पंहिंजे पीउ जी थो करे छॾे। वाड़े वाजवान
बाबा यार ही आहे ख़त्म ईसाल सवाब गौसल आज़म जीलानी जे रूह खे सवाब पहुचाइण। मुस्लमान जेकॾहिं यारी कंदो आहे इन नियत सां त यारहीं तारीख़ मुंहिंजे मुर्शिद जी वफ़ात आहे, उन वफ़ात वारे ॾिहाड़े मुर्शिद करीम जे नाले अल्लाह जे राह में ख़ैरात कया, सवाब पीरान पीर जे रूह खे पहुचंदो। को बि मनो कान्हे का मुंहिंजे महबूब करीम जा सहाबी बि ईअं कंदा हुआ। तंहिंजे करे यारी करण बि जाइज़ आहे, शरीयत पाक में मनो कान्हे का। लहाबी जे मनो कनि था त पोइ अदा ईअं कोन्हे को जो हुन मनो कई त हराम थी पई, हिन जी शरीयत कान्हे, शरीयत मुंहिंजे मोहम्मद मुस्तफ़ा जी आहे। महिरबानी करे ॿुधायो त मुड़ुस पंहिंजे घर वारीअ खे घर में जमायत करे निमाज़ पढ़ी सघे थो या न? वाह पेश इमाम साहब शौक़ थी, ॿी जमायत मिली कान थी, जोड़े खे थो जमायत ठाहे, नाहे जाइज़, जाइज़ कोन्हे। सवला ई थो करे त निमाज़ पढ़ी वरी चप सण भाॻिया, भाॻो फिर साईं। शिया था चवनि त निमाज़ खां वधीक मजलिस ऐं मातम आहे। अबा चवनि त भला तव्हांजे ज़ाकिरनि मौलवियुनि बि इहा ॻाल्हि कई आहे या तव्हांजे दिमाग़ में ख़लल पैदा थियो, सॼो सूटो हणी पोइ था चओ फतवा जो। क़ुरान पाक त चवे थो त सभिनी कमनि खां अफ़ज़ल निमाज़ आहे। क़ुरान थो चवे त मातम हराम आहे, हराम कम खां निमाज़ घटि कीअं थींदी? हराम आख़िर हराम आहे, मातम शरीयत में हराम आहे, क़ुरान हुनखे हराम कयो आहे, नबी करीम हुनखे हराम कयो आहे। मन दरबल खुदूद व शक्कल जुयूब व दआ बिदावतिल जाहिलियत फलैस मिन्ना। अहां जे शियन जे किताब उसूल काफिया में हदीस लिखी पई आहे। नबी से फरमाए थो जेको मुंह खे धक हणे, मथे जा वार पटे, सीनो पिटे, मां मोहम्मद करीम चवां थो मुंहिंजे उम्मत खां ख़ारिज आहे, मुस्लमान आहे ई कोन को। जेको नबी करीम जे शरीयत में फेल हराम आहे सो निमाज़ खां अफ़ज़ल कोन्हे। सभिनी इबादतुनि में अफ़ज़ल इबादत मुंहिंजे मुहम्मद जी निमाज़ आहे। महिरबानी करे ॿुधायो त पाकिस्तान जा सभु आलिम चवंदा आहिनि त वहाबीअ जे पुठियां निमाज़ न पढ़े। महिरबानी करे ॿुधायो त सऊदी में हुनजे पुठियां निमाज़ थींदी या न? पहिरीं तूं साबित कर त सऊदी वारा पेशमाम वहाबी किथे आहिनि? उहे हंबली आहिनि। हे वरी चवंदा आहिनि उते असांजा देवबंदी आहिनि। मां वरी चवंदो आहियां जे तव्हांजा देवबंदी आहिनि न त पोइ तव्हांखे कहिड़ी लुंडी खाधो आहे। उते उहे दुआद पढ़नि था, तव्हां ज़ाद छो था पढ़ो? साईं मोहम्मद मुस्तफ़ा शाह साहब हिन साल रमज़ान शरीफ़ में मूंखे मदीने में मिलियो, चओ सुभान अल्लाह। साईं मौली फज़ल मोहम्मद साहब वेठो आहे, मूंखे हिन साल मदीने में मिलिया। मां उन ॾिहाड़े पहुतुसि, ॿई ख़ुदा जा बाना बेपरी जी निमाज़ खां मुंहिंजे महबूब जे मदीने ॾे मुंहुं कयो, रोज़े जे साम्हूं क़ुरान वेठे पढ़ियो। मूं जमात निकिरी वई, मां पोयां अची निमाज़ पढ़ी। मां साईं खे त कोन सुञातो, पर साईं फज़ल मोहम्मद खे पटके जे भेर ते सुञातो, मुंहिंजो आहे त गड़ी खैरे वारो बुज़ुर्ग। पोइ निमाज़ पढ़ी मुलाक़ात थी। हिन ॿिन्ही साईं खां पुछो त उते गैरुल मग़ज़ूब अलैहिम वला ज़ालीन पढ़नि था या गैरुल मग़दूब अलैहिम वला ज़ालीन पढ़नि था? साईं छा था पढ़नि? यकीन वहाबिन खे न अचे त सिज लथे जो रोडियो खोले। अवां सऊदी जी बराहे रास्त निमाज़ अचे थी, सॼो जहान ॿुधे थो त मके मदीने जा पेशमाम दुआद पढ़नि था। दुआद छा था पढ़नि बाबा? ज़ोर सां जो छा था पढ़नि? जे चंड्रा फ़खुर थो कई त असांजा आहिनि त पोइ पढ़ो दुआद। जे तूं पढ़ी थो ज़ुआद त पोइ तो वारा न आहिनि न। तंहिंजे करे मुंहिंजा दाहो हंबली आहिनि, हंबली जे पुठियां निमाज़ जाइज़ आहे, वहाबी न आहिनि। साईं देवबंदी चवंदा आहिनि त तव्हां सुनी था चओ त मदीने जा साईं हिते कुझु करे सघनि था, त पोइ पंहिंजे चाचे खे मुस्लमान छो न कयूं? अदा चाचो नबी करीम जो अदब रखे हा, मोहबत रखे हा त मुस्लमान करे सन। तव्हां देवबंदनि खे ई नबी से हिते मुस्लमान कोन कयो आहे, जो निभागा हो त पोइ चाचे खे कीअं करे हा? अदब नबी जो उते चाचो न हुजे, खणी सौट हुजे, महबूब जो अदब न आहे त महबूब जी ज़ात खे मुस्लमान कोन कंदा। लाड़काणे वारा बि संभरी वेहंदा हो त अब्दुल रहीम जे चिठियूं लिखूंसि, ऐं हू जूं सिटियूं साॻियूं आहिनि। एॾा दफ़ा मां अॻे बि जवाबु नई त ॻाल्हि आहे कान, पर जे नथो जवाबु ॾियां तव्हां त पंहिंजा हो वरी बगलियूं हणंदा, जवाबु न ॾिनई पर ठाहे थो दांगी हुमायान। जे थोड़े शीए तकीर में चयो आहे त हमारे बाप दादाओं ने इमाम हुसैन अलैहिस्सलाम को करबला के मैदान में शहीद किया था, अब हम उसके लिए आपको मारते हैं कि हमारे बाप दादाओं का ये अजीम जुल्म माफ हो जाए।
शाबस अथसि पुट ख़बर त पई हिकिड़े पासे त थिए माना तूं इमाम हुसैन जे कातिलनि जे औलाद में जो शुक्र आहे भली कातिलनि माण्हू तूं हुजो असां हुबदारनि में जो आहियूं पाण मञनि था भई पाण खे मोचड़ा तरी था हणो जो ॾोह माफ़ थिए पिया कुटियो पर ज़ैनब जी पिट अथव माफ़ थींदव ई कान का मुफ्ती साहब महिरबानी करे असांखे मसइलो सम्झायो हिकिड़े गैर मुस्लिम औरत जी शादी बि गैर मुस्लिम मर्द सां थियल हुई उहा औरत हिकु मुस्लमान मर्द खणी वियो आहे उन औरत कलमो पढ़ी मुसलमान थी आहे उन मर्द सां उन ॾींहं ते निकाह करणु जाइज़ आहे या न उन मर्द बि 3 ॾींहंनि में निकाह कयो आहे जाइज़ आहे पढ़ी सघे थो महिरबानी करे तव्हां असांखे ॿुधायो लाड़काणे वारे वाक़े खां वाक़िफ़ कयूं था असांजे मुर्शिद सोणे साईं कंबर वारे जे मथां कातिलानो हमिलो कयो वियो हुयो इहो कमु जो मदीने वारे साईं जन जे आल सां जंग कई आहे मुस्लमान चइबा या यज़ीद चइबा अवां इन्हनि जे बारे में महिरबानी करे ॿुधायो अवां मां त मुंड में चयो आहे न त अहल बैत जे दुश्मन ते लानत आहे ठीकु आहे न अबा पोइ लुंड हुजे तोड़े खटरी हुजे अबा हाओ न साईं केर बि हूंदो अहल बैत सां फिटाईंदो ख़ुदा जी लानत पवंदसि महिरबानी करे असांखे ॿुधायो त कंडियारे में लुंड चयो आहे त मुंहिंजा बूट मोरी शर वटि पालिश ला पिया आहिनि हाणे मां थो चवां भला जेकॾहिं जूता छॾे पालिश जे लाइ त पोइ भला महिरबानी करे कांच बि छॾे वञ त धोई जाए जेका हिकिड़ी तीक सां विञाए छॾींदी हाणे माना मञे थो त तड़ तकड़ में भॼी वियोसि जूता मूंखो रहिजी विया हाणे लॼ लिकाइण लाइ त पालिश लाइ अबा अब्दुल रहीम पालिश बूथ ते घुमाईंदो अथनि न ॻाल्हायो अबा घुमाया नथो न हाणे लॼ लिकाइण लाइ शुक्र जो मञे थो त कंडियारे में बूट छॾे होसि पालिश लाइ छॾे हा त शाहपुर में छॾे वञे हा न जिथे मुंहिंजो ॻोठु आहे कंडियारे में छो छॾी दॿ पई त बीठे ई कोन को साईं सिकंदरी साहिब असांखे सलात पढ़णु क़ुरान में ॾेखारियो वाड़े जो आहे अञा ताईं तव्हांखे लाड़काणे जे बोलण कान ॿुधाई आहे छा इन अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा क़ुरान में साबित आहे चए थो हिकिड़ो मुल्लो आहे लाड़काणे जो नालो वठी ज़बान पलीत कोन था कयूं चवे थो त हे मुफ्ती साहब जेको आहे इहो सुन्नी ऐं मुफ्ती ऐं बरेलवी सॾाइण वारा हिकिड़ो सजदो अलाह खे कंदा आहिनि ॿियो सजदो पीर खे कंदा आहिनि अदा सभई चओ लानतुल्लाह अलल काज़िबीन सभई चओ लानतुल्लाह अलल असांजा ॿई सजदा अलाह ऐं साॻो थो चए त अस्सलात वसलाम अलैक या रसूल अल्लाह कहिड़े साहबी पढ़ियो काथों आहे इन जो जवाबु ॾियो हली आहे त जवाबु ॾेई सुननि वटि सवे दलील मौजूद आहिनि तूं वेठो आहे घर लिखो मैदान में आ त तुंहिंजे मुंहं ते दांगी बि घुमायूं हदीस बि ॾेखारियूं मुंहिंजे हबीब जा सभु सहाबी अस्सलात वसलाम अलैक या रसूल अल्लाह पढ़ंदा चवे थो इहो मुला थो चवे असां अब्दुर्रहीम खे बंदूक खणी भॼायो आहे अलाए काथे अबा बंदूक खणी कंहिंखे भॼाइबो आहे मां अहिड़ो कमु कोन कंदो आहियां पर हू अलाए कंहिंखे ॾिठो अथई मुंहिंजे शकल में बस ॾाढो आदम कहिड़े मज़हब जो हो सदको वञाए सजण हे तब्रोही खे बि मारे वए ज़ुलेखा किताब 12 महीना पढ़ी 12 महीने चई उस्ताद ज़ुलेखा नर हो कि न मादी हो अञा तो हेॾा आदम जे मज़हब जी ख़बर कान्हे नबी हो अल्लाह जो गैर मुस्लिम खे ख़ैरात ॾिजे या न भली ॾिजे लेकिन ज़कात न फितरो न उज़हा जो गोश्त न उज़हा जी खल बि न वाह बि था चवनि तो उर्स करणु न्याज़ करणु यारी करणु इहे सभु जाइज़ कोन्हनि इहा का नई ॻाल्हि आहे बा इहे रोज़ बकवास पिया कंदा आहिनि अल्हम्दुलिल्लाह ईसाले सवाब करणु जाइज़ आहे भली कजे मस्जिद शरीफ़ में लाउड ते कंहिं बि शइ जो को पढ़ो ॾिजे या न महबूब से फरमायो आहे हदीस में ईंदो आहे त जेकॾहिं अवां जी का शइ गुम थी वञे ऐं माण्हू अची मस्जिद में चवे अदा जी फलाणी शइ गुम थी आहे लही ॾियो या ख़बर अथव त साईं फरमाइनि था उनखे चओ अलाह करे न लभई छा चइजेसि अलाह करे माना पिटियोसि
छो त मस्जिद ऐलान जी जाइ न आहे, मस्जिद इबादत जी जाइ आहे। चए थो हिकिड़े बेअदब या रसूल अल्लाह जो नारो फाड़ियो आहे। मुंहिंजा अदा केतिरो नारो फाड़ींदा, मुंहिंजे महबूब पाक जे या रसूल अल्लाह जे नारे सां सॼो क़ुरान भरियो पियो आहे। तंहिंजे करे हे पंहिंजे ईमान खे फाड़नि था। मुस्तफ़ा जो नालो क़ुरान में त आहे पर अर्श मुअल्ला ते बि लिखियो वियो आहे। हिकिड़ो माण्हू आहे जेको अलाह वारनि जो मुरीद बि सॾाए थो, वहाबिन सां माइट्री बि करे थो। अलाह से हिदायत करेसि, न करणु खपेसि। वहाबीअ खे बदमज़हब खे धीअ ॾिनई, निकाह ई न थींदो जहिड़ो माईअ सां ज़िना पई थींदी। मज़हब ऐं दीन में फ़र्क़ु इहो आहे त मज़हब